अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु फॉर अ चेंज जेको आहे इंट्रोडक्शन मां राकेश पियो कयां शिकागो खां ऐं मूंसां गॾु आकाश आहे अॼु लंडन खां गॾु। अॼु असीं सोचियोसीं त टॉपिक जेको आहे थोरो लाइट रखिजे। अॼु असां फिक्शन माना अफ़साननि ऐं कहाणियुनि जेके ठहियल हूंदियूं आहिनि उन्हनि जे बारे में ॻाल्हाइण जो सोचियोसीं। त मुख़्तलिफ़ फॉर्म्स ऑफ फिक्शन हूंदा आहिनि, जीअं ड्रामा थी विया, टीवी ते अॼुकल्ह थींदा पिया, फिल्मा थी वियूं, या जंहिंखे चइजे किताब थी विया। त आकाश, अॼुकल्ह कहिड़ा किताब ऐं कहिड़ा ड्रामा पियो ॾिसीं? थोरो नाला त ॿुधाए कुझु। यार मुंहिंजो किताबनि में मोस्टली इंट्रेस्ट नॉन फिक्शन में रहियो आहे, पर रिसेंटली मूंखे हिकिड़ो नओं जुनून पैदा थियो आहे फिक्शन पढ़ण जो। त हिकिड़ो मूंखे दोस्त किताब गिफ्ट कयो हो, असद ई गिफ्ट कयो हो, जेके पंहिंजे पॉडकास्ट में ईंदो आहे। उन जो नालो आहे एग्ज़िट वेस्ट, जेको मोहसिन हसन नाले सां हिकिड़ो पाकिस्तानी राइटर आहे, उनजो लिखियलु आहे। वो काफ़ी अक्लेम्ड राइटर आहे, इंग्लिश नॉवेल्स लिखंदो आहे। ऐं ॿियो किताब जेको आउं पढ़ां पियो उनजो नालो आहे 100 years of solitude, जेको गैब्रियल मार्केज़ जो आहे। आई थिंक अच्छा दैट्स हिज अच्छा, नेम। हा। त इन्हनि ॿिन्हिनि ॿई जेके आहिनि फिक्शन जा किताब आहिनि, त हिन में कॉमन एलिमेंट्स आहिनि के, या ॿई मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में? यार हिननि में एटलीस्ट हिकिड़ो कॉमन एलिमेंट इहो आहे त ॿई जेके आहिनि से थर्ड पर्सन जे पॉइंट ऑफ व्यू खां किताब लिखियल आहिनि। सही आहे। त हिन में माना फर्स्ट पर्सन कोन्हे, ऐं जेके कैरेक्टर्स आहिनि उनखे माना केरु मथां खां ॾिसे पियो ऐं कैरेक्टर्स डिस्क्राइब पियो करे ऐं उनजी एक्टिविटीज़ डिस्क्राइब पियो करे। त राइटिंग स्टाइल्स में काफ़ी इंट्रस्टिंग शयूं आहिनि, काफ़ी कॉमनलिटीज़ आहिनि। पर एग्ज़िट वेस्ट इनहेरेंटली थोरो माना त सीरियस आहे हुनजो टोन, ऐं उहो नंढो बि आहे, एतिरो वॾो बि कोन्हे। जॾहिं त 100 years of solitude उनमें ह्यूमर इलाही आहे। जस्ट समटाइम्स तव्हांखे पढ़ंदे पढ़ंदे मूंखे खिल अची ईंदी आहे, एतिरो हू जेको सो फनी आहे। पर विज़डम ऐं डेप्थ ॿिन्ही में आहे, इक्वली आहे। पर मूंखे वधीक एग्ज़िट वेस्ट एक्सेसिबल लॻो इन इहे जेको माना जेका एलिगरी पॉइंट ऑफ व्यू खां एग्ज़िट वेस्ट वधीक रेलेवेंट आहे। उहो वधीक रीसेंट बि आहे ऐं हिकिड़े पाकिस्तानी लिखियो आहे, त हुन सां रिलेट करणु वधीक आसान आहे। 100 years of solitude चवनि था त कोलंबिया जी हिस्ट्री ऐं हुन सां बि हुनजो लिंक आहे, त हुन खां पोइ वधीक डेप्थ हुनजी मूंखे सम्झ में एतिरी कोन थी अचे। पर उन डेप्थ जे बावजूदि बि उनजी जेका स्टोरी आहे उहा ॾाढी मज़े वारी आहे। कैरेक्टर्स ॾाढा लाइवली ऐं ॾाढा इंट्रस्टिंग कैरेक्टर्स आहिनि। ऐं माना प्रेडिक्टेबल बि कोन्हे, पर वरी जॾहिं अनप्रेडिक्टेबल कमु कनि था त उहो लॉजिकल बि लॻे थो। सही आहे न? त उन हिसाब सां ॾाढो हिकिड़ो इंट्रस्टिंग ट्विस्ट्स बि आहिनि प्लॉट में। यस। त फिक्शन जे बारे में कहिड़ी शइ डिस्कवर कई आहे? फिक्शन इन जनरल जे बारे में तव्हां कहिड़ी शइ डिस्कवर कई आहे रिसेंटली? यार फिक्शन हिकिड़ी शइ जेका मूंखे एक्साइटिंग लॻंदी आहे फिक्शन जे बारे में, उहा इहा आहे त फिक्शन जो डिफरेंट कैटेगरीज़ आहिनि न, डिफरेंट क्वालिटीज़ आहिनि। त हाणे हिकिड़ो क्लासिक फिक्शन आहे, हाणे नोबेल प्राइज़ विनर ऑथर लिखियो आहे इहो जेको 100 years of solitude, लिटरेचर में नोबेल प्राइज़ आहे जंहिंजो, या मोहसिन हसन जो बुक आहे। त हिकिड़ा त हिन टाइप जा माना फिक्शन आहिनि जेके रियली हाई क्वालिटी माना फिक्शन आहिनि, ठीकु आहे। वरी हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके माना तमामु लो क्वालिटी जा आहिनि ऐं उनजो इलाही क्वांटिटी इलाही वधीक आहे। उनजो एग्ज़ाम्पल आउं तव्हांखे ॾींदुसि, ऐं इट्स अ स्ट्राइकिंग शॉकिंग एग्ज़ाम्पल। अनुराग कश्यप जेको वॾो डायरेक्टर आहे इंडिया जो, उहो हिकिड़ो वॾो राइटर बि आहे। उहो ही वॉज अ राइटर फर्स्ट बिफोर ही बिकेम अ डायरेक्टर। सही आहे न? त उन जो हिकिड़ो फेज़ हो जॾहिं हू बॉम्बे में रहंदो हो, त हू जेके स्टार प्लस ते ड्रामा अचनि था या ज़ी टीवी ते डिघा डिघा, उन जो ही किस्तूं लिखंदो हो। चवंदो आहे हिकिड़ी हिकिड़ी राति में 3-3 4-4 किस्तूं आऊं माना चर्न आउट करे ईंदोसि ऐं लिखंदो वेंदोसि। ऐं माना हुन काफ़ी इहो क्रैप क़िस्म जो फिक्शन इलाही 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 लिखियो आहे, जंहिंमां हू इलाही पैसा कमाए वियो। ही वॉज वेरी वेल ऑफ बिफोर ही इवन स्टार्टेड मेकिंग मूवीज़ एंड स्टफ लाइक दैट, माना असिस्टेंट डायरेक्टर थियण अहिड़ा वॾा। त मूंखे कॾहिं कॾहिं इहो जेको इन टाइप जो जेको चीप पर वाइडली अवेलेबल अनथॉटफुल जेको फिक्शन आहे न, इहो बि कॾहिं कॾहिं मूंखे शैलो फिक्शन, इंस्पेक्टर नदीम और जंगली गोरीले इन टाइप जा जेका पाकिस्तान में हलंदा पिया आहिनि,
ठीकु आहे न, त उहो मूंखे इलाही दफ़ा शौक़ु थियो लिखण जो, पढ़ण जो एतिरो कोन थियो आहे, पर माण्हू अहिड़ो को माना बस चर्न आउट कंदो वञे, लिखंदो वञे, so that sounds exciting thing to me. जमल तूं किताब पढ़ी पियो त तुंहिंजो एक्सपीरियंस छा हूंदो आहे फिक्शन सां? तोखे छा मतिलबु कहिड़ी शइ जॉय थी ॾिए पई, कहिड़ी शइ मज़ो थी ॾिए पई? छा जेका कहाणी जा किरदार मज़ो था ॾियनि पिया, जेका इमेजरी आहे मज़ो थी ॾिए पई, माना what about it is appealing? कहिड़ी शइ जेका अपील थी करे पई? हाँ यार, इहो मज़े वारो क्वेश्चन आहे. I'll throw that back to you as well, but I'll quickly go over this. उहो ना करे, उहो इहो आहे त although reading fiction मुंहिंजो ईअं न हो, माना त नंढपण में कुझु पढ़िया, वरी पोइ छॾे ॾिनो इलाही सारो टाइम, वरी हाणे वरी खां शुरू कयो आहे. पर फिक्शन खे टीवी ते ॾिसण, उन में फिल्मूं जाम ॾिठियूं आहिनि, ऐं माना ड्रामा विमा, त उहो फिक्शन जी मूंखे थोरी आइडिया आहे, थोरी सम्झ आहे, प्लॉट जा ट्विस्ट ऐं कैरेक्टर कीअं फिट थियनि, रियलिज़म छा आहे, थोरी थोरी मूंखे सम्झ आहे. त हाणे जॾहिं मां पढ़ंदो आहियां त मूंखे जेकी शयूं एक्साइट कंदियूं आहिनि उहे ई हूंदियूं आहिनि. त हिकिड़ो त स्टोरी मूंखे मज़ो ॾींदी आहे, ठीकु आहे न, जीअं हिकिड़ो ॿार खे स्टोरी मज़ो ॾींदी आहे, पर पोइ वक़्तन फ़ वक़्तन आउं लुक बैक कंदो आहियां त हिन ऑथर कीअं, माना हाणे मूं माना 75 पेज ताईं आउं पढ़ी चुको आहियां, त हाणे जेका स्टोरी इवॉल्व थी आहे उहा कीअं थी आहे, उहा ऑथर जे दिमाग़ में कीअं आई हूंदी, हुन माना छा रिसर्च कई हूंदी, केतिरो हुन हाउ डिड ही कम अबाउट और he or she actually come up with this story. त उहा शइ मूंखे इलाही एक्साइट कंदी आहे, त हुन सां ऑथर जे बारे में काफ़ी माण्हू इंसाइट मिले थी, इहा ख़बर पए थी त माण्हू जो ऑथर बि हिकिड़ो इंसानु आहे, त माण्हू कहिड़े लेवल ताईं सोचनि था, कहिड़नि डिफरेंट डायरेक्शंस में सोचे सघनि था, त उहो मूंखे इलाही रिवीलिंग लॻंदो आहे. व्हाट अबाउट यू? तोखे फिक्शन में, रीडिंग में या वॉचिंग में कहिड़ी शइ मज़ो ईंदी आहे? ॿियो जनरली व्हाट काइंड ऑफ फिक्शन डू यू लाइक? मूंखे फनी जेके किताब आहिनि वधीक वणंदा आहिनि. आई टेंड टू लाइक माना जेके मज़ाक जंहिंमें हुजे न फिक्शन में, उहा वधीक वणंदी आहे, सीरियस खां वधीक उहा वणंदी आहे मूंखे. त पोइ मुंहिंजो ऑल टाइम वन ऑफ माई ऑल टाइम फेवरेट बुक, इन पाण दोस्त वेठा हुआसीं किथे कचहरी बि हले पई या त चैट ते ॻाल्हि हले पई, हिकिड़ो किताब आहे हिचहाइकर्स गाइड टू गैलेक्सी. उहो मुंहिंजो ऑल टाइम फेवरेट, माना वन ऑफ माई ऑल टाइम फेवरेट बुक्स ऑफ फिक्शन आहे. तो मूंखे हिनजो थोरो प्लॉट बि ॿुधायो, थोरो इंट्रो बि ॿुधायो, ऐं उहो ॾाढो एक्साइटिंग पियो लॻो मूंखे. हा उहो माना इट्स अ वेरी जेके चइजे एग्ज़िस्टेंशियल बि आहे, पर मज़ेदार तरीक़े सां लिखियल बि आहे. ॿियो हुन में ब्रिटिश सेंस ऑफ ह्यूमर ॾाढो इन्फ्यूज़्ड आहे हुन में. इट्स वेरी फनी टू मी. आई रियली लव उनजो जेको ऑथर जो स्टाइल आहे, वेरी पिथी, सिधा जुमला अथसि, पर नैरेटिव जेको आहे न, माना उहो बुक जेको आहे साइमल्टेनियसली डीप बि आहे, वरी शैलो बि आहे. माना जेको हाई लो वारी ॻाल्हि करे थो न, इट्स वेरी, माना हुन मां तव्हांखे ॿई कम थी था वञनि पिया. स्वीट एंड सावर. हा सही सही. स्वीट एंड सावर ॿई शयूं अथसि. माना जेतिरो तव्हां हुनजी गहराई में वेंदो, तव्हां गहराई में वञी सघो था. इट इज़ ऑल्सो अ वेरी नाइस बुक, लाइक एन इज़ी बीच रीड एज वेल. मतिलबु हुन में खोड़ सारियूं लेयर्स आहिनि किताब में. हा, मल्टी लेयर. अच्छा, ये लिखियो कीअं आहे? ये लिखियो कीअं आहे? I shouldn't remember this. Something माना अमेरिकन है या no, British author, I think. Hitchhiker's Guide. Let's look it up quickly. एक second लग दो. हाणे पाण जेको आहे न रिसर्च कयूं था पिया. R&D, असां R&D डिपार्टमेंट एंगेज थी चुको आहे. सामीन के परफॉर्म कर डगलस एडम्स जो किताब है, डगलस एडम्स जे नाले सां. अच्छा सही. ओ डगलस यार, तव्हां ॿुधायो डगलस. इहो मज़ो. त हुन में जेको आहे इहो, आई लव दिस बुक. मतिलबु मांखे ॾाढो वणंदो आहे. ॿियो हिकिड़ो किताबु आहे कैच 22. उहो 60s में शायदि नॉवल आहे, हिकिड़ो अमेरिकन नॉवल आहे. उहो मां काफ़ी टाइम पढ़ियो. उहो बि ॾाढो फनी आहे, पर उहो आहे ॾाढो ग्रिम सब्जेक्ट जे बारे में, पर तमामु फनी आहे. इट्स अबाउट सेकेंड वर्ल्ड वॉर एंड फ्यूटिलिटी ऑफ वॉर. माना छो वॉर जेका आहे उहा माना अल्टीमेटली नेगेटिव शइ आहे. द बुक हैज अ क्लियर पर्सपेक्टिव, द ऑथर हैज, पर एॾो फनी तरीक़े सां वो शइ खे इलस्ट्रेट थो करे. हा, इलस्ट्रेट थो करे पियो. हुन में हिकिड़ो कैरेक्टर आहे माइलो करे हिकिड़ो कैरेक्टर आहे हुन बुक में. इट्स वन ऑफ माय फेवरेट कैरेक्टर्स. जेको मेन जेको कैरेक्टर आहे युसारियन, हुन खां वधीक मूंखे माइलो वधीक वणंदो आहे. अच्छा, माइलो जेको हुनजो, अच्छा ही वो इन ते वरी टीवी सीरीज आई हुई हिते चैनल 4 आहे हुन ते. हा त उहा मूं ॾिठी. हा, ॿ टे फिल्मां ठहियल आहिनि, टीवी सीरीज बि आहे. हा, उनमें
माइलो केरु हूंदो आहे? माइलो ने दोस्त हूंदो आहे या माइलो दोस्त न हूंदो अथसि, माइलो हिकिड़ो किरदारु आहे जेको इंडस्ट्रियलिस्ट आहे नॉवल में, जेको ओ यस प्रॉफिट यस वॉर फ्रूट वॉर खणियो मां, वेंदो आहे करे। हा 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 जेको हा वॉर वॉर मां प्रॉफिट प्रॉफिट थो करे, हा, त ही फिगर्स आउट अ वे टू मेक मनी आउट ऑफ द वॉर, माइलो। हा सही ऐं सही माइलो सही जो जेको एटीट्यूड आहे न दुनिया जी तरफ़, उहो इहो आहे त आई डोंट केयर अबाउट एनीथिंग। इट्स अ वेरी फनी कैरेक्टर, ही हैज नो या मॉरल्स, ठीकु आहे न। सही 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 हा 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 माइलो जा जेके मॉरल्स आहिनि दे आर वेरी क्वेश्चनेबल, पर ही इज नॉट माय आइडियल दैट वे, बट ही इज वेरी फनी, द या, कैरेक्टर इज, हा हा वो जेको उन किताब में जेके माइलो जे बारे में सेक्शंस आहिनि न, आई लाफ्ड अ लॉट, लाइक इट वाज वेरी फनी टू मी। पर त it looks like you like multi-layered माना fiction जंहिंमें हा ऐं हर लेयर इंटरेस्टिंग हुजे पंहिंजे हिसाब में। हा, उनमें मज़ो ईंदो आहे। पोइ मूंखे वरी हिस्टोरिकल फिक्शन बि ॾाढा वणंदा आहिनि, जंहिंमें थोरी हिस्ट्री बि अची वञे न, दोज़ आई लाइक टू, माना उहे बि, माना जंहिंमें थोरो हिस्टोरिकल कॉन्टेक्स्ट अचे, माना जेको वर्ल्ड क्रिएट करे थो पियो राइटर, या टीवी हूंदी आहे त टीवी भले हुजे, उहो उनमें हिकिड़ो यू नो इफ इट इज इंस्पायर्ड बाय एक्चुअल इवेंट्स, त उहो बि मूंखे ॾाढो मज़ो ॾींदो आहे। त यार हा, न सिर्फ़ु तव्हां यू आर हैविंग फन, बट यू आर ऑल्सो काइंड ऑफ, तव्हांखे एक्सपोजर मिले थो हिकिड़ी नए दुनिया जे बारे में जेका मे हैव एग्जिस्टेड, एटलीस्ट उनजो पर्सपेक्टिव, हिकिड़ो स्नैपशॉट तव्हांखे ऑथर ॾेई थो वञे पियो। सही सही काफ़ी इहो हिकिड़ो अलॻि माना त जॉनरा चवंदा आहिनि, छा चवंदा आहिनि अंग्रेज़ी में, उहो आहे। ऐं काफ़ी फिक्शन जेके आहिनि, हाणे हिकिड़ो मूंखे ज़हन में अलाए कीअं, माना वी टॉकिंग त हुन मां मूंखे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि, हिकिड़ो टाइप ऑफ फिक्शन अचे पियो। टाइप कोन्हे इहो, हिकिड़ो माना बेसिकली प्ले आहे, ठीकु आहे न, प्लेस हूंदा आहिनि, ठीकु आहे न। हिकिड़ो इहो प्ले आहे जेको इटली में होस्ट थियो, जेको फ्रैंको के मसुलिनी हो न, मसुलिनी जे टाइम में उहो जेको सो हलियो, उनजो उहो हिकिड़ो यूनिक टाइप ऑफ प्ले आहे। इन टाइप जी शइ मूं कॾहिं कोन ॾिठी आहे, थोरी माइंड बेंडिंग आहे उहो। हुनजो नालो आहे सिक्स कैरेक्टर्स इन सर्च ऑफ एन ऑथर। ऐं उहो प्ले बेसिकली प्ले ईअं आहे त स्टेज ते 6 कैरेक्टर्स बीठा आहिनि, सही आहे न। ऐं न स्टेज ते हिकिड़ो न, एक्चुअली स्टेज ते हिकिड़ो डायरेक्टर आहे जेको पंहिंजो प्ले खे रिहर्स पियो करे, ऐं 6 माण्हू 6 people turn up, random people, and he asks them, who are you? And they say, we are characters in a novel, but we have lost our author. Interesting, very nice. It's a very nice setup. Yeah. हाँ, ॾाढो हिकिड़ो वियर्ड क़िस्म जो सेटअप आहे। अपेरेंटली इटली में जॾहिं इहो हलियो हो त देवर राइट्स, माना थिएटर जे ॿाहिरि चयो त दिस इज मैडनेस। अलाए छो, मूं त पूरो माना मूंखे ख़बर कोन्हे इहो पूरो प्लॉट, पर बेसिकली दैट्स द प्ले व्हिच इज काइंड ऑफ बिट माइंड बेंडिंग। पाण अंग्रेज़ी अमेरिकन नॉवल ऐं इटालियन प्लेस जे बारे में ॻाल्हायोसीं, पाण सिंधी या उर्दू में के आहिनि फेवरेट के बुक्स ऑफ फिक्शन, वर्क्स ऑफ फिक्शन जेके वणिया हुजनि? यार मुंहिंजो सिंधी रीडिंग तमामु लिमिटेड रही आहे अनफॉर्चुनेटली। नंढे हूंदे गुलफुल पढ़ंदासीं, पंहिंजी जनरेशन ई गुलफुल वारी जनरेशन आहे। तुंहिंजो पढ़ियल आहे, असां जो पढ़ियल अथई, पंहिंजी जेका जनरेशन सभिनी, उनखां पोइ वारी जनरेशन खे गुलफुल जी ख़बर ई कोन्हे। पहिरीं वारनि खे ख़बर कोन्हे, जेको पाए ख़बर आहे बस। पर यार सिंधी जो लिटरेचर घटि पढ़ियो आहे। सिंधी जी जेकी कहाणियूं, माना जेकियूं असांजे ॻोठनि में या फैमिलीज़ में हल्दियूं पियूं अचनि न, ॿारनि खे हिकु कहाणी ॿुधाईंदा आहिनि, उहे कहाणियूं जेकियूं आहिनि से मूंखे जाम यादि आहिनि। पर जेको लिटरेचर आहे प्रॉपर उहो कोन। भाई उर्दू में कुझु पढ़ियो आहे, मुंशी प्रेमचंद आहे, उनजा अफ़साना उहो खणी आयो हुउसि, त उहो किताब त उनमें 3-4 मूं पढ़िया आहिनि। इहो स्कूल में को पढ़ाईंदा, बट नथिंग मोर देन दैट एक्चुअली। यार तूं ॿुधाए, तुंहिंजो लॻे थो तुंहिंजो कुझु पढ़ियल आहे न? मुंहिंजे बि इहे शयूं जेके आहिनि सिंधी में घणियूं त स्कूल जूं आहिनि, मैगज़ीन जी ईंदा, उर्दू में नौशाद हूंदो, सिंधी में गुलफुल हूंदो, त इहे पढ़ंदा हुआसीं रेगुलरली। पर सिंधी में मां उहो ॾाढा पढ़ंदो हुउमि, सफ़रनामा। पर फिक्शन न आहिनि, अल्ताफ शेख, अल्ताफ शेख जा सफ़रनामा मां ॾाढा पढ़ंदो हुउसि। पर उनखां अलावा वरी जेको आहे न, मे बी फिक्शन हुजे, मे बी फिक्शन हुजे, अल्ताफ जी ख़बर न आहे। पर जेके अमर जलील जा जेके आहिनि कुझु स्टोरीज़ आहिनि, उहे मां पढ़ियूं आहिनि। अच्छा, अमर उहे ट्रेजिक आहिनि, पर हिकिड़ी स्टोरी जेका आहे न, इट हैज़ स्टेड विद मी, उहा
मूंखे मुंहिंजी का दोस्त हुई, हुनखे खपे पई ट्रांसलेशन उन स्टोरी जी। मूंखे अचे पई सिंधी, चई ये सिंधी में इहा स्टोरी लिखियल आहे, ये ट्रांसलेट करे जेको आहे तूं मुंहिंजी हेल्प कर। मां चयो ठीकु आहे। मां चयो मां पढ़ी न आहे, पर उहो सीरियस स्टोरी त मां पढ़ी इन जे करे बि न हुई। पर उहा स्टोरी जो नालो अथसि बंद लाश जो सफ़र। अच्छा उहा पार्टीशन जे टाइम ते हिकिड़ी स्टोरी आहे, उहा तमामु ट्रेजिक स्टोरी आहे, पर दैट्स द मोस्ट ट्रेजिक स्टोरी मां सिंधी में जेका पढ़ी आहे उहा पढ़ी आहे। उहा चङी भली अच्छा स्टोरी आहे, मतिलबु इट्स अ शॉर्ट स्टोरी, इट्स नॉट अ नॉवल, पर इट्स व्हाट इज नॉट इट अबाउट? टेल अस, कुछ असां ॿुधाए भला। यार उन में हिकिड़ी बेसिकली हिकिड़ी फैमिली आहे जेका माना जेके पार्टीशन थो थिए पियो, त सिंध में जेके फैमिलीज़ माइग्रेट करनि पियूं, सिंध में जेके उन वक़्तु हालात हुया, ऐं ख़ासि तौर ते जेके सिंधी हिंदू फैमिलीज़ आहिनि उन्हनि जी लाइफ में छा हले पियो, ऐं पंहिंजे पाड़ेसरी जेके आहिनि, जेके मुस्लिम पाड़ेसरी आहिनि, उन्हनि सां उनजो छा इंटरेक्शन हुयो उन टाइम में, उनखे जेको आहे न उहा टच पई करे उहा स्टोरी। त उहा इट्स नाइस। अबाउट गुड एंड बैड, बट ऑल्सो जेको सेटअप आहे उहो ॾाढो जेको आहे न उनजो। त अमर जलील जेको आई थिंक इज डन अ गुड जॉब ऑफ कैप्चरिंग दैट टाइम, दैट इरा, त उन वक़्तु छा थिए पियो, माना माण्हुनि जी फीलिंग्स छा Isn't gonna fair? हुयूं। He's been fair, do you think? Impartial रहियो आहे? I mean, it's difficult. मां fiction खे तव्हां जज नथा करे सघो. It's very difficult. Non-fiction जे it's fair game. Fiction is entirely up to the creation of the author. मुंहिंजो personal belief इहो आहे। न Fiction खे सही तव्हां सही। fair unfair उन हिकिड़ी interpretation आहे उनजी उन टाइम जे बारे में, it's an interesting interpretation. उहा माण्हू पढ़णु खपे, पर ईअं जज करणु ॾाढो ॾुखियो आहे। फेयर unfair खे ॾाढो ॾुखियो आहे जज करणु। पर उहो जेको किताब आहे उहो that has stayed with me, that story has stayed with me। ॿियो उर्दू में मंटो जा अफ़साना, ऐं उर्दू में मंटो जा अफ़साना, they are some of the like टोबा टेक सिंह जे नाले हिकिड़ी नंढी कहाणी आहे, शॉर्ट स्टोरी आहे, इट्स वेरी गुड। अच्छा अच्छा उहा पढ़णु खपे। अगेन पार्टीशन जे टाइम जे बारे में आहे, पर सही उहा सही। उनजो स्टाइल ॾाढो भलो आहे। ॿियो हिकिड़ो हूंदो इब्न इंशा लाइ ॿुधो आहे न? हाँ उनजो ये हिकिड़ो ॿुधो आहे अच्छा जी उठो कुछ ये इन जे बारे एतिरी ख़बर आहे, बस वधीक ख़बर कोन्हे। उनजो हिकिड़ो किताब थी उर्दू की आख़िरी किताब। अच्छा दैट्स अ ग्रेट वर्क। वो शॉर्ट, इट्स अ कलेक्शन ऑफ शॉर्ट स्टोरीज, पर ओके ओके। तमामु ज़बरदस्त उन में जेको आहे न, इट्स वेरी फनी, अगेन अच्छा अच्छा वेरी अच्छा। कैच, माना जेके चइजे न हिचहाइकर्स गाइड टू गैलेक्सी वांगुरु मूंखे यादि ईंदी ओहो आहे। इट्स वेरी फनी, वॾी ॻाल्हि but it's a series of, it's a collection of short stories, it's not माना हिकिड़ी स्टोरी न आहे, पर नालो अथसि उर्दू की आख़िरी किताब। आहे। नाइस, चेक कंदोसां हुनखे। पर यार ही जेको ॻाल्हि सिंधी लिटरेचर या फिक्शन जी ॻाल्हि कई, त हुन में मूंखे यादि आयो त असांखे नंढे हूंदे जेके स्टोरी ॿुधाईंदा हुआ उन में आई डोंट नो, मूं कॾहिं ॿियनि खां कोन ॿुधियूं इहे स्टोरीज़, पर असांखे जीअं ॿुधाईंदा हुआ इट सीम्स लाइक इट वाज दीज स्टोरीज़ आर वाइडली, माना हर घर में इहे कहाणियूं ॿुधायूं वेंदियूं आहिनि। पर मूं जॾहिं दोस्तनि सां ॻाल्हायो आहे, सिंधी दोस्त जेके बि आहिनि, त उन्हनि खे रेकग्नाइज़ कोन कयो आहे। त थी सघे थो छो जो असांजी माना फैमिली ठटे जा त असीं असुल आहियूं, पर उनखां पहिरीं 2-3 जनरेशन पहिरीं असां थर वारी साइड जा आहियूं, त मे बी उहे उते जूं स्टोरीज़ हुजे, पर आहिनि ॾाढियूं इंट्रेस्टिंग। हाणे आऊं त हिकिड़ी हिन में माना हिकिड़ी माइंड बेंडिंग स्टोरी मूंखे अञा ताईं 2-टे मूंखे यादि आहिनि इनफैक्ट, पर ही माइंड बेंडिंग आहे, काफ़ी फनी आहे, इलाही फनी आहे। माना हाणे आऊं जॾहिं ॿुधां थो मूंखे इलाही खिल थी अचे। त स्टोरी शुरू हीअं थी थिए, अखाणी ओड़ा ॿुध तूं राकेश बोड़ा, सही आहे, माना बोड़ो पर ॿुधंदो कीअं कहाणी। कुंभार हुआ 3, पोइ हाणे मूंखे वरी थोरो कचो पको यादि आहे त हिकिड़े खे गन न ॿधणु अचे, हिकिड़े खे मिटी न ठाहिणु अचे, हिकिड़े खे कुझु न करणु अचे। पोइ उन्हनि जेको सो मिली करे ठाही, ऐं इहो सॼो राइम में आहे, ठीकु आहे न, आउं तोखे प्रोज़ में बि ॿुधायां, सही आहे। उन्हनि हिकिड़ी दांगी ठाही या कुझु माना ठाहियो, ठिकर जो कुझु ठाहियूं, ठीकु आहे, जंहिंमें उन्हनि ॼमायो धोरो दही। त वरी हलंदे हलंदे उनखे लत हयूं त न उनमें धोरो लही वियो, दांगी चोटी पई, समथिंग लाइक दैट, ठीकु आहे न। त उनखे लत हूं त दांगी लही वई, धोरो चोटी पियो, धोरो खाई करे उथी हलिया, सही आहे। राइट, वरी ॾिसनि था अॻियां सुको दरिया फूके पियो फाटे, सुको दरिया वरी फूके पियो फाटे, माना एतिरो जेको सो फूके फाटे माना इलाही तेज़ पियो वहे उहो, पर सुको दरिया आहे।
त पोइ इट्स फनी लाइक दैट। पोइ हू माना त कीअं हुनखे पार कयूं त पोइ जेको पंहिंजो ॾिठो त हाणे असां टोटल उहे ई 2 आहियूं या असां को मरी त कोन वियो, ॿुधी त कोन वियो सुके दरिया जे अंदरि। त उहे हिक ॿिए काउंट कयूं, पर जेको काउंट करे उहो पंहिंजो पाण काउंट न करे। त पहिरीं त 2 हुआ, पोइ 2 थी विया। पोइ उते वरी राकेश जेको स्कूल मां वापसि आयो पिए त हुन चयो त हीअ 1 2 3 तव्हां त 3 आहियो, त पोइ हुन जे हिसाब पियो। ऐं पोइ जेको सो दैट्स हाउ इट इज़, बट देयर इज अ लॉट मोर टू इट। इलाही हुनखे कंप्रेस करे ॿुधायो आहे। ॾाढो इंटरेस्टिंग। हिनमें पर्सपेक्टिव माना हुनमें जेको आहे अची थो वञे पियो। हिकिड़ो ॿियो ऑथर आहे हिते इन टाइप जो किताब अंग्रेज़ी में माना डॉक्टर सूस नाले सां, अलाए ॿुधो अलाए न। डॉक्टर सूस ॿारनि जा किताब लिखंदो आहे। उहे माना उनमें हो बि हूंदो आहे, लफ़्ज़ बि हूंदा अथसि पर पिक्चर्स बि हूंदी अथसि। पिक्चर बुक्स फॉर यंग किड्स, माना up to 10 years old, I imagine. पर वो किताब ॾाढा profound आहिनि। वरी तूं वॾो माण्हू बि पढ़े थो न हुनमें, there are many layers of त मां उन वेठा मुंहिंजी हिकिड़ी भाइटी आहे, उन सां पढ़ा वेठो डॉक्टर सूस जो हिकिड़ो किताब। त मूंखे ॾाढो मज़ो अचे पियो। हू खणी आई किताब, मां सां गॾु वेही पढ़, त वियूं पिया पढ़ूं पिया। त माना उनमें बि अगेन इट्स लाइक उहो माना इट्स अ लॉट ऑफ जॉय। ॿारनि जी जेके कहाणियूं आहिनि उनमें ॾाढो जॉय हूंदो आहे। त लिखियल सिंपल ॿोली में हूंदियूं आहिनि छो त ॿारनि खे जीअं सम्झ में अचे, पर हुनमें सुठी गहराई हूंदी आहे। त मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे इन टाइप जा किताब पढ़ण में बि। जेकॾहिं स्पीकिंग ऑफ अदर थिंग्स, अॼुकल्ह नेटफ्लिक्स वग़ैरह स्ट्रीमिंग वग़ैरह ते छा पियो ॾिसें, कहिड़ी शइ जी कढ लॻो पिया? यार स्ट्रीमिंग ते वाइट टाइगर ॾिठुमि, जेका फिल्म आहे। इहा इन सां बि हिकिड़ो फनी इंसिडेंट रिलेटेड आहे, आउं तोखे ॿुधाईंदुसि। पर इन खां पहिरीं ॿुधायां, इन किताब त बेस्ट आहे। किताब मूं जॾहिं नओं आयो, हुनखे जॾहिं अवॉर्ड मिलियो न, पोइ मूं ठक करे उहो किताब वरितो ऐं उहो पढ़ियो। मूंखे ॾाढो मज़ो ॾिनो तॾहिं बि। ऐं पर हाणे माना आफ्टर 10-11 years ऑफ रीडिंग द बुक, मूंखे उहो किताब एतिरो एक्साइट नथो करे। माना हिकिड़ो टेक्निकली ॾाढो सुठो किताब आहे, ऐं हुनमें जेके पैरेलल्स ड्रॉ कयल आहिनि इंडिया चाइना जे विच में, उहे ॾाढा मज़े वारा आहिनि। पर जेको रैग्स टू रिचेस, इहो हिकिड़ो माना थीम जेको आहे उहो तमामु हिकिड़ो घिसल पिटल थीम आहे। पर हुनखे हिन थीम खे एग्जीक्यूट ॾाढो सुठे तरीक़े सां कयो वियो आहे। बहरहाल इन जो नेटफ्लिक्स नया ट्रेलर्स आहिनि त ही माना त विदाउट गिविंग अवे टू मच अबाउट द स्टोरी, त उहो हिकिड़ो ग़रीब कीअं ॼट रहिया पिया आहिनि इंडिया में, ग़रीब माण्हू कीअं रहिया पिया आहिनि, सही आहे न। त हुनमें उहो ॾाढो कुझु आहे। मुंहिंजी अदी आहे, वॾी भेण आहे, हुन सां मुंहिंजो व्हाट्सएप ते ॻाल्हि पे थी, चैट टेक्स्ट ते। त मूं चयो त ही जेको सो वाइट टाइगर ॾिठो आहे नेटफ्लिक्स, मूं चयो वाइट टाइगर ॾिस चई नेटफ्लिक्स ते, त चई त मुंहिंजो ॾिठल आहे इहो। एंड देन शी वाज टॉकिंग अबाउट समथिंग एल्स, ऑल्सो हुन टॉपिक चेंज करे ॾाढी हुई। त मूं चयो त वाइट टाइगर त ॾिठल, तोखे वणियो? चई मुंहिंजो ॾिठल कोन्हे, बट आई नो हाउ दे लिव। मूंखे ॾिसण जी ज़रूरत कोन्हे, मूंखे ख़बर आहे हाउ दे लिव। उनखे हिकिड़े पासे करे ॿियो टॉपिक हले पियो, लेट्स टॉक अबाउट दैट। शी डिडंट इवन बॉदर। जो हुन ट्रेलर्स वग़ैरह ॾिठा त yeah, that I found it very funny. It's interesting how people माना माण्हू कीअं चूंडनि था पिया कहिड़ी शइ सां दिमाग़ लॻाइण जो। आमतौर ते जेका शइ न हूंदी आहे दिमाग़ में, उहा वधीक वणंदी आहे। चवंदो आहे माण्हू ॿिए पासे वञा, ट्रांसपोर्ट कयां दिमाग़ खे, की नई शइ ते लॻायां। Fiction does that very well too, right? It takes you to a new place. न हिन में हिकिड़ी ॿी शइ बि आहे न, त तव्हांजो जेको लेफ्ट ऐं राइट जेके हिस्सा आहिनि दिमाग़ जा, उहे बि माना लिटरली तव्हां फिज़िकली तव्हां मुंहिंजे ख़्याल में तव्हां रिलैक्सेशन फील कंदा आहियो जॾहिं तव्हां अगरि सम्झो तव्हां हैवी एनालिटिकल कमु पिया कयो ऐं सडनली तव्हां हिकिड़ो लाइट हिकिड़ो तव्हां कॉमेडी ॾिसणु शुरू करे छॾी आहे, त तव्हांजो मसल्स फिज़िकली रिलैक्स थियनि था दिमाग़ में, उहो तव्हांखे सुकून जी सूरत में तव्हांखे फील थो थिए। त उन हिसाब सां बि फिक्शन ॾाढो हिकिड़ो सुठो रिचार्ज मैकेनिज़म आहे। पर यार हिकिड़ी हिते हा न न हिते वेरी हिकिड़ी ॻाल्हि आउं हुते पॉइंट आउट कयां, ऑल्दो इट्स अ गुड रिचार्ज मैकेनिज़म, इट कैन ऑल्सो बी वेरी वेरी डेंजरस। हाणे हिकिड़ो किताबु आहे दोस्तोवेस्की, रशियन ऑथर आहे, जेके चवनि था त हू 19th या 20th सेंचुरी जो हिकिड़ो वॾो साइकोलॉजिस्ट बि आहे, सही आहे। त उनखे उनजो किताबु आहे त नालो आहे क्राइम एंड पनिशमेंट। ऐं जॾहिं लॉकडाउन शुरू थियो तॾहिं मूं उहो पढ़णु शुरू कयो उहो किताबु। बाबा एॾो डिप्रेसिंग किताबु आहे। पर ठीकु आहे न, डिप्रेसिंग हुजणु हिकिड़ी शइ आहे,
पर एॾो क्लेवरली लिखियल आहे ऐं एतिरो हुननि में साइकोलॉजिकल डेप्थ आहे। मिसाल तौर हिकिड़े पॉइंट ते हू जेको कैरेक्टर आहे, जेको मेन कैरेक्टर आहे नॉवल जो, उहो ही इज़ अ यंग मैन, ठीकु आहे न, 20 ईयर्स जो हूंदो, ऐं उहो कोलैप्स थो थियो वञे हिकिड़ी बेंच ते पार्क में, ऐं हुनखे जेको ख़्वाबु अचे थो न, त उहो ख़्वाबु बि उन ऑथर डिस्क्राइब कयो आहे। त इन हद ताईं हू माना इहो वॾो रिस्की कमु आहे, इन हद ताईं हुनजी हर हिकिड़े मिंट मिंट जी सोच जेका आहे उहा डिस्क्राइब कयल आहे। त उन में डिटेल इलाही आहे, पर उन डिटेल सां गॾु जेका उहा जेका उन डिप्रेशन खे या उन जेका फीलिंग खे जेको एक्सेंचुएट करे थी, एतिरो उनखे हाईलाइट करे थी, त मुंहिंजो पाण जो माना आई कुडंट फिनिश द बुक, मूं माना सम्झो 60-70 पेजिस पढ़िया। उनखां पोइ जीअं हूंदो आहे न हिकिड़ो जादुनि जो, कारे जादू जो को किताबु हुजे, माण्हू ही परे उछलाए छॾे, त बाबा हिन मां लिटरली उनखे परे उछलाए छॾियो। उनखे वरी हथ को लात में ॾिसंदो आहियां, फ्लैशबैक्स ईंदा आहिनि। न हू किताब अहिड़ा हूंदा आहिनि, हू इहे हा फिक्शन्स जो इहो बि असरु हूंदो आहे माण्हुनि ते, त इमोशनल तव्हांखे बणाए छॾे थी, उन इमोशन्स खे बि तव्हां एक्सपीरियंस था कयो पिया। इट्स नॉट जस्ट अबाउट द आइडियाज़ बट ऑल्सो द इमोशनल कॉन्टेंट ऑफ द टेक्स्ट, है ना। तो हिकिड़ो किताब हो द पैरेबल ऑफ द सावर, मां सां इहे एग्ज़ैक्ट इहा ई ॻाल्हि थी, हिकिड़ी दोस्त आहे रेकमेंड कयो, बाबा तूं किताब पढ़ी हो, भलो किताब आहे, वो डिस्टोपियन नॉवल आहे, अर्ली 90s में लिखियो, ओलिविया समथिंग करे, ओलिविया बटलर नालो अथसि ऑथर जो, ऐं उहो हुयो अर्ली 2020 जे बारे में, डिस्टोपियन नॉवल। ठीकु आहे न, 1930 साल खां पोइ छा थींदी दुनिया, उन लिखियो। त मां पढ़ियो हुयो, हिकु ॿ चैप्टर पढ़िया, आई कांट, ही मां नथो पढ़ी सघां पियो, ॾाढो ओवरवेलमिंग हो। अच्छा, माना डिस्टोपियन हो पर साइफाई हो या टोटल डिस्टोपियन हो, माना टोटल साइफाई डिस्टोपियन हुयो, पर साण गॾु पॉलिटिकली डिस्टोपियन बि हुयो, माना दुनिया सां जेका तादी थी थिए पई उहो 3 सालनि में, उहा even talking about it now makes me feel like a dread. ॾाढो नेगेटिव शुरू थियो, जीअं शुरू थियो न पहिरनि पेजेस खां एॾो नेगेटिव शुरू थियो, मां हल विढ़ाया पुट मरी विया। अच्छा, ऑथर क्लेवर आहे ॾाढी, लिखण वारी जो स्टाइल माना 100 पॉइंट्स, 100 मां 100 पॉइंट्स, पर जेको कंटेंट अथसि न, एॾो इमोशनली गट रेंचिंग लॻो मूंखे फील थियो, मां हिकु ॿ चैप्टर खां वधीक मां न पढ़ी सघां। आई वाज लाइक दिस इज हार्ड टू टेक, इन शइ खे अंदरि जेको आहे समाइण में ॾाढी इमोशनल एनर्जी खपे, उहा मां फील न कई त मां वटि आहे हिन वक़्तु। मे बी मां कॾहिं ॿिए कॾहिं टाइम ते I might return back to it, पर हिन वक़्तु मां चयो यार ही पाण खां बर्दाश्त कोन थींदो। अॻे पेंडेमिक थी हले पई, दुनिया में अॻे कमु ख़राब लॻो पिया। न एग्जैक्टली, पर इहो ऑथर जी स्किल खे माना त उन इज अ ट्रिब्यूट टू द स्किल ऑफ द ऑथर, त उहो माण्हू खे इन हद ताईं एंगेज करे सघे थो। त हिन केस में उहा माई पंहिंजे सक्सेस जो पाण चवंदा आहिनि अंग्रेजी में विक्टिम ऑफ योर ओन सक्सेस, त शायदि ईअं थी वई। पर न ही ऑथर्स उन्हनि जी खोड़ सारी ट्रिक्स आहिनि, माना जेके खेॾनि था पिया तव्हांजे ब्रेन सां, जेको आहे न, ते गुड ऑब्जर्वर्स ऑफ ह्यूमन ब्रेन ऑथर्स। Sci-fi में हुआ interest, obviously Hitchhiker's Guide to Galaxy can be maybe classified as sci-fi, right? But it is very much sci-fi. Yeah, it is sci-fi, right? हाँ बिल्कुल। ॿियो कुछ पढ़ियो आहे sci-fi में? यार ॿियो को notable, to be honest, जेका शइ मां सां रही हुजे, something that have stayed with me, किताब कोई एॾो को ख़ासि न रहियो आहे। Movies? मूवीज में Star Wars। अच्छा। Star Wars, हाँ। Star Wars सब ॾिठियूं। Marvel Universe, Star Wars, ये जेके sci-fi तो थी वञे। हाँ। Yeah, you know, Star Wars, I love Star Wars. They're good. They're very interesting. मुझे लाइक काफी इंटरेस्टिंग। Star Wars मां रामायण वांगुरु लॻंदी आहे, जेका हिंदुनि जी रामायण आहे न, गुड वर्सेस इविल, माना जेके थीम्स अथसि न, I can easily see parallels. Ramayana, by the way, Ramayana is also a good work of fiction. No, but I think you're trying to say it in a nice way. No, obviously it's not, we're not saying whether it's fiction or not, but a point, I think जेका nice शइ तो इहो बि चई त उन्हनि उतां खां कॉपी कयो आहे, काफ़ी सारी शयूं उतां खयूं आहिनि। छो जो the reason I say this, मुंहिंजो ॿियो बि दोस्त आहे, उन इंसिडेंटली उन नालो बि राकेश पटेल, उन जो sci-fi में उन ॾाढो इंटरेस्ट आहे, ऐं फॉर सम रीज़न उहो हिते जो ई पैदा आहे, पर
यूके जो पैदा थियल आहे, पर हुनखे रामायण में ऐं माना हिंदुइज़म में बि काफ़ी इंट्रस्ट आहे, त उन ई मूंखे पोइ ॿुधायो त हुनजे हुन त क्लियर इहो पियो चयो त हिननि सिधो सिधो उतां शयूं खयूं आहिनि, उनखे अडॉप्ट कयो अथनि इहो त जेको सो न मां ईअं चवंदुमि छो त इहे जेके थीम्स आहिनि इहे खोड़ तरीक़नि सां हा अपीयर थियनि थियूं पियूं, मतलब हा गुड वर्सेस ईविल जेको आहे न, इट्स अ वेरी कॉमन ट्रोप फिक्शन में, खोड़ जॻहियुनि ते बार बार अपीयर थियो आहे त हिकिड़ी जेका आहे चङी शक्ति आहे या चङी फोर्स आहे, हिकिड़ी ख़राब फोर्स आहे, डार्क साइड आहे फोर्स जी, आहे न, इहो त कॉमन ट्रोप आहे, इहो खोड़ कहाणियुनि में एक्सप्लोर कयो वियो आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। पर उहो जेको यूनिवर्स जेका आहे न स्टार वॉर्स, उहो ॾाढी ग्रैंड आहे, अच्छा जेको कैनवस आहे न उहो ॾाढो माना इंटरेस्टिंग कैनवस आहे। अगेन हुन में जेको उन्हनि ॾेखारियो आहे माना इंटर गैलेक्टिक या मतलब मल्टी जंहिंखे जेके मल्टी प्लैनेटरी सिस्टम्स जेके कहाणियूं आहिनि उहे दे आर वेरी फैसिनेटिंग टू मी। उहो हिकिड़ो ॾाढो मज़ो आयो उन सेटिंग में, उन ट्रोप खे ॾिसण में या सही सही पढ़ण में न ॾिसण में मोस्टली। पर स्टार वॉर्स मूंखे ॾाढो वणंदी आहे, स्टार ट्रेक बि मूंखे वणंदी आहे, पर स्टार वॉर्स जो मां वधीक थोरो आई थिंक हाँ हाँ हूंदो आहे मुंहिंजो। हा पर हिन में छा स्टार वॉर्स ईअं आहे जो कुझु माना साइंस फिक्शन इहो ईअं हूंदो आहे जो आहे उनमें कुझु हिकिड़ो लीप ऑफ फेथ हूंदो आहे, ठीकु आहे न, हिकिड़ी शयूं अनएक्सप्लेन हूंदियूं आहिनि, पोइ आफ्टर दैट एवरीथिंग इज़ वेरी कंसिस्टेंट या वेरी रियल, त छा स्टार वॉर्स ईअं आहे या स्टार वॉर्स जस्ट अ लॉट ऑफ फिक्शन, उनमें काफ़ी सारो लीप्स ऑफ फेथ आहिनि, बस इट डजंट मैटर लीप ऑफ इट्स फेथ छा वेरी आहे। मच खोड़ सारा लीप्स ऑफ फेथ आहिनि। स्टार वॉर्स मुंहिंजे ख्याल में इहो हिकिड़ो कॉमन बाय द वे वरी फाइट आहे कम्युनिटी में हाँ, स्टार वॉर्स ऐं स्टार ट्रेक जी। आई लाइक बोथ, पर मूंखे स्टार वॉर्स वधीक वणंदी आहे। पर माना स्टार वॉर्स जेका आहे न उहा वधीक हू आहे जंहिंखे चइजे कीअं चवां तंहिंखे, उनमें तो चवण लीप्स ऑफ फेथ उहे बि वधीक आहिनि, पर उनमें जेके अनरीज़नेबल शयूं आहिनि न उहे वधीक आहिनि। माना लीप्स ऑफ फेथ त आहिनि ई आहिनि, पर माना जेके साइंस खां थोरो परते थी वञनि पियूं, जीअं फोर्स सही आहे, हाणे फोर्स त जेको आहे थोरो जंहिंखे चइजे मेटाफिजिकल कॉन्सेप्ट थो थी वञे पियो, इट इज़ नॉट फिजिकल एनीमोर, राइट राइट ठीकु आहे राइट, न। त सो इट्स मोर जेका फिक्शन देन साइंस, राइट, इट्स कैन मोर से दैट। फिक्शन देन साइंस। हा हा स्टार ट्रेक जेका आहे उहा इट स्टेज मच क्लोजर टू साइंस आई थिंक। इनफैक्ट उनमें जेके कैरेक्टर्स आहिनि उन्हनि जी चॉइस पे माना उहो कंहिं न कंहिं नमूने साइंस खे स्ट्रेंथन था करनि पिया, अच्छा मच मोर साइंस देन, वेल इट इज बैलेंस ऑफ साइंस एंड फिक्शन स्टार ट्रेक सही मुंहिंजे सही ख्याल में। सही, इंटरेस्टिंग, वो मेटाफिजिक्स जे रेल में वधीक दाख़िल थी वञे पई स्टार वॉर्स आई थिंक। इन जे करे हुनजो रामायण सां कनेक्शन बि इन जे करे मुंहिंजे ज़हन में ईंदो आहे, छो त उहो राइट थोरो राइट, हुन में ऑलमोस्ट इट्स अ बिट लाइक रिलीजन। स्टार अच्छा वॉर्स जो अच्छा, जेको आहे न थोरो हुन में रिलीजियस थोरो हुन में अची थो वञे पियो, तव्हां हुनखे उहो बि इंटरप्रेट करे सघो था पिया। त हुनजी फॉलोइंग बि त उनमें बि त इहा टच आहे न, स्टार हुन वॉर्स में जी बि टच आहे, एग्जैक्टली हुन में टच इहो बिल्कुलु आहे। हा इंटरेस्टिंग, मूं हा कॾहिं बि स्टार वॉर्स खे फॉलो कोन कयो आहे, पर मूंखे इलाही सारो माना इलाही सारनि माण्हुनि चयो आहे, माना रेकमेंड बि हाईली कयो आहे। हा इन्हनि शयुनि लाइ माण्हू न बि ॾिसे न, पर स्टार वॉर्स जेके 60s में जेके मूवीज़ आयूं हुन में जेका हुन CGI यूज़ कई आहे, कंप्यूटर ग्राफिक्स, उन अच्छा, वक़्त जे हिसाब सां कंप्यूटर ग्राफिक्स त न हुई सॉरी, बल्कि जेके उन्हनि उन वक़्त स्पेशल स्पेशल इफेक्ट्स, इफेक्ट्स हा यूज़ कया आहिनि 60s में, दे वर अ जनरेशन अहेड ऑफ देयर टाइम। अच्छा From a film history perspective also, जेके earlier Star Wars movies in way interesting in. Later not so much. Later are much more derivative of any pioneers line later are you. Earlier no that you know special effects के हिसाब से that you pioneering film आयो पंहिंजे उन हिकिड़ो नओं जंहिंखे चइजे न ट्रेंड सेट कयो, अच्छा अच्छा, कीअं तव्हां करे था सघो पिया। पर या त नाइस, उन हिसाब सां बि उहे इंटरेस्टिंग आहिनि उहे फिल्म अर्ली स्टार वॉर्स 60s एंड 70s अच्छा वारी। अच्छा, हा सही। हाँ मूंखे वरी हुननि जो जेको लुक एंड फील आहे माना हाणे जे दौर में मूंखे उहो थोरो माना पुट ऑफ कंदो आहे, ॻाढ़े रंग जो धूं पियो निकिरे, ट्रांसपेरेंट ॻाढ़े रंग जो धूं या चमकीला गोल्डन कलर जा कपिड़ा, हा यू नो इते ते हो यादि आहे शो ईंदो हिकिड़ो PTV ते ऐनक वाला जिन किथां किथां खां मां किथे अची पुगायो, हा 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 मूंखे ॻाढ़े यादि आहे, रंग जो बिल्कुलु यादि ॻाढ़े आहे रंग मूंखे। जो धुओं ते यादि आयो। हुन में बि ॻाढ़े रंग जो धूं हूंदो, पर तॾहिं मज़ो ॾींदो हो यार। वरी इहो मूं वरी खां ॾिठो माना यूट्यूब ते ऐनक वाला जिन,
मूं वरी खां ॾिठो ऐं मूंखे माना रोइण पिया आयो। मुंहिंजो यार ही छा ॾिसंदासीं नंढे हूंदे, लिटरली माना मूंखे टोटली हुन अपील कोन कयो। उहो ई मज़ो ई कोन हो यार, उहो माना जो कड़कड़ नानी नस्तूर जिन उनजो उहो इम्पैक्ट ई कोन पियो ठही सघियो यार। माना आई कुडंट रिकॉग्नाइज देम एज द सेम कैरेक्टर्स जेके नंढे हूंदे असां ॾिसंदा हुआसीं। नंढे हूंदे वेट कंदा हुआसीं यार इन कॉलेज जो, उहो त थिए ई कोन सघियो। चलो यार, चलो मज़ो आयो कहाणियूं ॻाल्हाए करे, कहाणियूं डिस्कस करे करे। वरी कहाणियूं ईंदड़ कंदे हफ़्ते कंदे हा वरी ॿिया दोस्त गॾु कंदासीं, उन्हनि सां वरी ॿियूं ॻाल्हियूं कंदासीं। हिन फेरे जी वधीक ॻाल्हि वधीक कहाणियूं कंदासीं। अहिड़ा एपिसोड जेका न 500 बि करे रिकॉर्ड करे वेंदासीं। चङो दिस इज वरी सच अ नाइस टॉपिक, ॾाढे मज़े वारो टॉपिक आहे ऐं इलाही सारियूं शयूं अनकवर्ड रहिजी वियूं आहिनि। हींअर बि माना काफ़ी सारियूं शयूं जेके आहिनि उनखे पाण टच ई कोन कयो आहे। वरी पिक कंदासीं कंहिं महिल। अॼु हिन कचहरी खे अॼु रोकियूं था हिते। next time जेको आहे न, let's talk about whether how to write fiction. I think इहो मज़े वारी हिकिड़ी टॉपिक आहे। ऐं कॾहिं माना पाण जेके पार्टिसिपेंट्स आहियूं, पाण कॾहिं कंहिं फिक्शन लिखण जो माना त ख़्यालु कयो आहे या छा। हालांकि पंहिंजा सुठा दोस्त आहिनि जिन जेके लॻनि था काफ़ी क्लोज़ फिक्शन राइटर जे हिसाब सां, पर उहा अलाह करे अचनि पॉडकास्ट ते। हिकिड़ा ॿुधण वारा कोन, ॿिया वरी पॉडकास्ट ते गेस्ट कोन था अचनि। ठाहियूं था, कुझु कयूं था किसे खे। चङो Yes, वरी yes, सदाईं yes. गॾु। चलो, प्रकाश, टेक केयर। ओके, बाय बाय।